जे कुले सां कुलो मिलाए हिननि भेणनि जे मथे ते हथ रखी ॾिसो, पोइ ॾिसो त को गद्दार वॾेरो तव्हांजो नालो खणी वञे, को गद्दार वॾेरे जो कंदार डीपीओ ऐं एसएचओ तव्हां ते कूड़ो केस दाख़िल करे छॾे। ऐं उन डीपीओ खे, उन डीआईजी खे, उन वॾेरे खे, उन ईटीओ खे, उन रेवेन्यू जे माण्हू खे, उन नाज़िम खे जेकॾहिं कोर्टुनि में ऐं शहरनि जे चौकनि ते हीअ गले छा छले न लड़काया त मुंहिंजो नालो अयाज़ लतीफ़ पलीजो न रखिजो। आऊं तव्हांखे दावत थो ॾियां, तव्हीं अचो, विखूं खणो, गॾिजी हलो। 22 नवंबर ते कराची पहुचो, उन खां अॻु में 24 नवंबर ते ठट्रो पहुचो। साबित कयो सिंध गिदड़न कोन खाधी आहे, साबित कयो त अल्ताफ हुसैन, आसिफ अली ज़रदारी, कायम अली शाह पाकिस्तान असांजो आहे, असांजो उन में हिस्सो आहे। पाकिस्तान में खुशहालीअ में असांजो हिस्सो आहे, पाणीअ में असांजो हिस्सो आहे। पाकिस्तान जे जेके इन शहर में गैर सिंधी आहिनि उन्हनि खे सॾु थो ॾियां, आप जो सिंधी बोलने वाले नहीं हैं और जो सिंध के मसाइल के साथ साबित कदम है, मैं आपको दावत देता हूं, आप हमारे भाई हैं, पाकिस्तान हमारा है, उसकी बका के लिए, उसके तहफ़्फ़ुज़ के लिए, उसमें सिंध के जो 1500 बिलियन हर साल जाते हैं और वापस उसको फकत 30 बिलियन मिलते हैं, उस हिस्से के लिए, सिंध के कोयले के लिए, सिंध के गैस और पेट्रोल के लिए, सिंध के इक़्तिदार आला के लिए अचो, असांजो साथ ॾियो, असीं तव्हांखे हिकिड़ी नई सिंध ॾींदासीं, अहिड़ी सिंध जंहिं ते तव्हांजा ईंदड़ नस्ल फ़ख्र कंदा ऐं सलाम पेश कंदा। जी सिंध।